मुंहिंजा साईं मुंहिंजा तव्हां हे ॾिठो हूंदो अक्सर त घणा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि पंहिंजी ज़ाल जा मारियल हूंदा आहिनि। पर अहिड़ा कई आहिनि मोजड़ा त हूंदा ज़ाल जा मारियल जे मां ज़ाल जो मारियल आहियां। पर अहिड़ा कई थकियल हूंदा ज़ाल जा मारियल। पोइ हिकिड़ो फ़क़ीर बि हिकिड़े कंहिं शहर में रहंदो, उहो फ़क़ीर बि वीचारो ज़ाल जो मारियल हूंदो। फ़क़ीर पिनंदो मंगंदो ॾाढो, मोटी घर ईंदो अचे चाॾीअ में फिटी कंदो, ज़ाल खे चवंदो, ज़ाल पुछा कंदी अड़े ॾे हवाल केतिरो पिनी आहे। ज़ाल खे चवंदो मुड़ुसु त अड़े हिन चाॾीअ में पियो अथई। वञी वेंदी चाॾीअ में, वञी चाॾीअ जो ढकु खोलींदी, ॾिसंदी, चवंदी पिनी त गंजायो आहे पर अञा दाबो ॾियांसि त अञा सवाइ पिनी चे। छो त मुंहिंजा साईं मुंहिंजा लालच हर इंसान खे खपे थी। तूं पाण सम्झेंदो वॾा लालच हिकिड़ी ख़राबु शइ आहे। तूं पाण लालच करे थो पियो। लालच हिकिड़ी ख़राबु शइ आहे। लालच इंसान खे मराईंदी बि आहे। पर हाणे लालच त लालच आहे। ॾिसूं त लालच हिननि खे किथे मंज़िल ते माईअ खे थी पुॼाए। वरी फ़क़ीर सुबुह थियो 5 घर वधीक पिनी आयो, शाम जो घर आयो चाड़ो ॾाढो थकिजी पियो। ज़ाल पुछा कयसि ॾे हवाल अड़े केतिरो पिनी आयो आहे। चयईंसि अड़े चाॾीअ में पियो अथई वञी ॾिस। ज़ाल वेंदी आहे चाॾीअ जो ढकु वञी खोलींदी आहे, ढकु ॾिसी चवंदो आहे गंज पिनी आयो आहे। वरी ईंदी आहे जे मोचड़ो लाहे हिन जे मुड़ुस खे वठंदी आहे अहिड़ा तेड़ा भेणा कुझु कोन पिनी आहे, छा करे आहे। वरी चाड़ो सुबुह थींदो आहे सवेर वरी पिनण मंगण जे हिसाब सां निकिरंदो आहे। चवंदो अॼु भला अॼु 10 घर पिनिया त अॼु भला 15 घर पिना, मन ज़ाल जो पेट भरिजे। ज़ाल मारे छॾियो। उन ॾींहं ते बि आयो अचे चाॾीअ में फिटी कीअं। ज़ाल पुछा कयसि ॾे हवाल अड़े केतिरो पिनी आहे। चई अड़े इहो चाॾीअ में पियो अथई। अला ॻाल्हि सम्झ में अचई थी भाऊ? वणई थी? हा कन ॾेई ॿुधजांइ। वरी 15 घर पिनी आयो। जॾहिं मोटी आयो पुछा कयसि ॾे हाल हवाल अड़े हे त भेणा अहिड़ा तेड़ा भेणा का शइ कोन पिनी आहे। हुनजो पेट कोन पियो भरिजे। फ़क़ीर ज़िंदगीअ में सुबुह थियो सवेर उथियो ज़िंदगीअ में बेज़ार थी पियो। हिन सोचियो बिजलीअ में हथु ॾियां पाण खे मारियां। ॿियो छा कयां भेणा, माई आज़ार करे छॾियो आहे। सम्झे थो न भाउ? चई भेणा माईअ मूंसां आज़ार करे छॾियो आहे। हेॾो पिनी थियो छा त बि रोज़ बोचड़े जो ठिपको पियो थो पवे। तो बाज़ारी को ज़ाल जो त मारियल न हुजे। ॾाढियूं चाड़ो रड़ियूं पियो करे। चाड़ो हिन जो बसि मरां थो, मरण जा ख़्याल ॾिसंदो अचे पियो। छा ॾिसे त हिकिड़ो वासिंग नांग आहे ईअं वास टकंदो थो अचे पियो। नांग अचे फ़क़ीर में हासत करे अचे पियो त होॾां जे मथां जोगी बि हिन जे नांग जे पोयां हुजनि। जे जोगी बि अचे नांग खे पहुता, नांग खे जोगी ने पकड़े विधो। हिन फ़क़ीर ॾिठो त माना नांग में त वॾो सहर आहे। छो न ॿेली हर इंसान खे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे। हिन जो ॿेली पाण खे छो मारियां, जोगिन खां नांग छो न पैसनि ते वठां। नांग वञी चाॾीअ में फिटी कंदुसि। हाणे फ़क़ीर पंहिंजे ख़्यालनि में अची सोच में अची। हाणे फ़क़ीर जी सोच ॿुधजांइ। हाणे फ़क़ीर सोचियो त ॿेली इहो नांग वठां, नांग वठी वञी फिटी कंदुमि चाॾीअ में। जीअं ई चाॾीअ में फिटी कंदुमि त ज़ाल मुंहिंजीअ खे नांग डंग हणंदो। नांग त डंग हणण सां ई ज़ाल मुंहिंजी मरी वेंदी। मोते बि केस कोन लॻंदो, पुलिस बि कान ॿधंदी। मां बि ॾाढो वञी सुकून जो पिनी मंगी पंहिंजो ज़िंदगी गुज़ारे वेंदुसि। या जे वरी रही ज़िंदगी त न त ॿी शादी कंदुसि। फ़क़ीर जो ज़िंदगीअ में पंहिंजो इहो ख़्यालु सम्झी भॻो वियो जोगिन ॾे। जोगी 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 बाबा बाबा करे पेरनि ते किरियुनि। चइनि बाबा ईअं न कर, असांखे इहो नांग ॾे। हा इहो मूंखे नांग ॾे त मां नांग तव्हां खां पैसनि ते वठां। हिननि चयो त न बाबा असां नांग न ॾींदासीं। असां नांग ते असां गुज़र सफ़र कंदा आहियूं। असां खणी वेंदा आहियूं किथे 5 घर पिनंदासीं, 5 माण्हुनि खे ॾेखारींदासीं, कमाईंदासीं। जोगिन चयो असां नांग फ़क़ीर तोखे न ॾींदासीं। फ़क़ीर चवनि बाबा हाणे ईअं न कयो, ॿेली ॿाहूं थो ॿधां, इलाज थो कयांव, ॿेली महिरबानी कयो नांग ॾियो। हिननि जी ॻाल्हि इहा आहे साॻी जोगिन जी बाबा असां नांग न ॾींदासीं। आख़िर चइनि त भला यार ईअं नथा ॾियो, भला पैसनि ते ॾियो, नांग जी रक़म लॻायो। चई बाबा हाणे नांग चवंदा असां नांग पैसनि ते बि न ॾींदासीं। असां बाबा घर पिनऊं हेतिरा त असांखे एतिरा पैसा थी वञनि। चई भला 500 रुपया वठो ॿेली नांग मूंखे ॾियो। ईअं न कयो। तंहिं दौर में साईं मुंहिंजा 500 रुपया वॾा। आख़िर हिन जोगी ने सोचियो ॿेली नांग त असांखे भलो थो पैसा ॾे पर नांग न ॾियूंसि। अञा पकाई कयूंसि। जोगी अञा दिलि में लालच कई। चइनि फ़क़ीर खे फ़क़ीर बाबा असां नांग तोखे कोन ॾींदासीं, छा बि थी पए। हिन चवनि यार हाणे ईअं न कयो, भला 800 रुपया वठो ॿेली नांग मूंखे ॾियो। हिननि जोगिन पाण में सुसु पुसु कई। यार हाणे ॻाल्हि सम्झ में अचई थी। हे 800 में नांग घुरे थो त हिकिड़े चयो ॾियूंसि अड़े 800 भला हल। वरी हुतां हली हुतां पकड़ींदो हली ॿियो नांग। ॿी वरी चयो वाह अड़िया हुनखे अलाए कहिड़ी ज़रूरत में पैसा अञा ॾींदो 100 ॿ। तर्स बसि करे वेठो, मां पाण ई थो ॻाल्हायां, तूं अचु मुंहिंजे पोयां अचु त। हा जोगी पाण में सलाह करे सलाह लॻे मुंहिंजे फ़क़ीर अटकनि। हिकिड़े चयो बाबा तोखे नांग ॾियो था, ॿियो चयो न बाबा नांग न ॾींदासीं, छा बि थी पए।
फ़क़ीर जे पिया चयो ना ॾियणी कोन था पिया ज़िंदगी में फ़क़ीर पैसा हुजे जे यार हाणे धूड़ पई अथव मुंहं में जोगी ने जंहिं हाणे ॻाल्हि ॿुधो भला 1000 वठो ना ॾियो जोगी ने ॻाल्हि ते राज़ी थी विया बाबा हुन बि चयो बसि मां छॾी हर ॻाल्हि असां हाणे बिस्मिल्लाह कर 1000 ॾे त असां तोखे ना विझी टोबड़े में बंदि करे ॾियूं तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे नांग उहो न अथई नांग ज़हरीलो अथई जेकॾहिं कंहिंखे बि ॾंग हयईं त ईअं सम्झाए त उहो माण्हू न बचंदो हिन सोचियो त भला वाह वाह नांग त भलो आहे त बिस्मिल्लाह करे तकड़ में 1000 रुपया कढी ॾिननि 1000 ॾेई नांग हिननि खां वठी जोगिन खां फ़क़ीर रवानो थी पियो पंहिंजे ॻोठु सलाम अचे घर अचे कंहिं अचे साॻी चाॾीअ में अचे नांग फिटी कंहिं नांग हुनखे ढकु मथां चाॾीअ खे ॾेई अचे लत ॾेई अचे 6 परनि खे हथ हणी चई अॼु ज़ाल उअं ई मरंदी छाजो टिजांसि अॼु बसि टेक ॾेई त विया अचे ॾाढी टेक ॾेई अचे खट ते वेही रहियो 6 परनि खे हणी ज़ाल पुछा कयोसि ॾे हवाल हाणे केतिरो पिनी आयो आहे अहिड़ा तेड़ा चकलाई ॾे हवाल हिन चयोसि अड़े चाॾीअ में पियो अथई वीचारो मारियल मुड़ुसु चई हिन चाॾीअ में पियो अथई वञी चाॾीअ में ॾिसूं हेरास बि थिए पियोसि अलाए नांग बि असरु कंदुसि अलाए कोन हे ॼण पंहिंजे ड्रिज में वेठो हुजे इन खणी डोरी टपी वञी हिन माईअ जी आदत हूंदी जॾहिं बि ढकु खोलींदी बिस्मिल्लाह पढ़ंदी हिन तां ढकु खोलियो ढकु खोले बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ियईं बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी ढकु जो खोले छा ॾिसे त सोनी जंजीरी निकिरी पई सुभाणे अलाह बिस्मिल्लाह रहमान रहीम में बरकत आहे ख़ुदा हुनखे मौजूदो पियो ॾेखारे ॾियण वारो माया तूं छा कंदीअ फ़क़ीर खे ॾाढो कुटियो अथई पर इहा बिस्मिल्लाह तोखे नेमत थो अॼु ॾियां मौत खां तोखे बचायां थो बाक़ी नांग मौदा सोनी जंजीरी थी वई हिन जो ईअं करे बिस्मिल्लाह करे अंदरि ढकु जो खोलियो त सुबुह जंजीरी सोनी निकिरी पई भॼंदी डुकंदी आई टप ॾींदी आई मुड़ुस जे अॻियां डांस करणु लॻी नचणु लॻी ॾाढी मुड़ुस खे चुमियूं ॾिनई निरड़ ते भाकुर पातईंसि पिनी त ज़िंदगीअ में अॼु आयो आहे छा थो सम्झे पटू ज़िंदगीअ में पिनी त अॼु आयो आहे हीअ ॾाढा ठेंग टपा ॾियणु लॻी नचणु लॻी मुड़ुस खे वरी चुमियूं ॾे हीअं जंजीरी बि चीच में वठी फिराइणु लॻी फिराईंदे फिराईंदे हिनजी चीच मां जंजीरी निकिरी वई वञी कोडर ते किरी हिन जो खणी तकड़ में निहारियो कोडर ॾे कोडर सोन थी वई ॾाढो हुजे मुड़ुस सां ड्राड़ियूं हणणु लॻी बटाकू अड़े हीअ जंजीरी वञी कोडर ते किरी सोन थी वई मुड़ुस जूं अखियूं पटिजयूं फ़क़ीर जूं हे भला छा थी वियो हुनजो आपस में ॾाढो ज़ाल मुड़ुस जो प्यारु थी वियो ॾाढो हुनखे खणीसि ॾाढियूं मानियूं टुकर फ़क़ीर खे कराईं ॾाढा पेर खणी दौड़ाईं पिनी अॼु आयो आहे खणी जेको घर में लो तीन हुजनि खणंदा अचनि हुन ते रखंदा वञनि जंजीरी सोन पैदा थींदो पियो वञे अदाए 2 ॾींहंनि में ॾाढा अमीर थी विया नौकर चाकर रखियनि ॿियो टियों इहा तुंहिंजे मुंहिंजे वञी कन ॻाल्हि पई त भला कल्ह पिनंदो अॼु हेॾो अमीर कीअं थी वियो तोजड़नि बोजड़नि खे जे साड़ थियो को भॻो बादशाह खे वञी ॿुधाइनि साईं बादशाह सलाह हिकिड़ो ग़रीब शख़्स हिते रहंदो फ़क़ीरो पिनंदो हे झटिपट हिन मंज़िल ते कीअं पुॼी वियो चई त दादा बादशाह जे कन ॻाल्हि पई शायदि हर शइ जी जांच जूच त थींदी झटिपट हिन ॻाल्हि ते कीअं पुॼी वियो अदा वञी बादशाह जे कन ॻाल्हि पई बादशाह फ़क़ीर खे घुरायो फ़क़ीर ॾे हाल अहिवाल तूं हिन मंज़िल ते झटिपट कीअं पुॼी हेॾो तिरापटी झटिपट कीअं करे को धाड़ो हईं फुर हईं छा कई फ़क़ीर वीचारो परेशान थी वियो साईं मां कुझु बि कोन कयो आहे तव्हां साईं मुंहिंजी ज़ाल खां पुछा कयो वीचारो ज़ाल जो मारियल हुजे बि ॻाल्हि कंदो त ज़ाल मारे छॾींदी वञी तव्हां घुरायो बादशाह घुरायो हिनजी ज़ाल खे ज़ाल हिन जेको पुछा थी ॾे हवाल तुंहिंजो मुड़ुसु हिन झटिपट अमीर कीअं थी वियो छा थियो साईं ॿियो हाल अहिवाल ख़ैरु मुंहिंजा मुड़ुस खे रोज़ु मारींदी हुयसि हिकिड़े ॾींहुं हीअं जंजीर पिनी आहे समूरी आहे पोइ कहाणी करे ॿुधायसि अलाए किथां बि वठी आयो हीअं साईं समूरो हवाल करे ॿुधायसि सो साईं इहा हाणे जंजीर उहे बि मां तोॾे खयूं अचां पई चई हा ॾाढो ॾाढो हिननि पंहिंजा जॻहियूं ॿॻहियूं जॾहिं घर ठाहिराया वरी बादशाह ॾे जंजीरी जॾहिं खजी वई जंजीरी खणी उन खां बाद बादशाह हिननि खां पुछा कयो हाणे जेका बि हिन में दौलत आहे तव्हां सॼी राति 7 माण्हू वठी ढोयो जेका ढोए सघो तव्हां खणी वञो बाक़ी जंजीरी मूंखे ॾियो ॾाढे हिननि खां जंजीरी वठी हिननि खे छॾियईं वञी मूंखे खज़ाना खोले ॾिनई 7 मज़दूर वठी आया अची मिल्कियत ढोइण लॻा मिल्कियत समूरी ढोए कयनि ॾाढा घर पंहिंजा बगीचा भराए फ़क़ीर टेकिजी वेही रहियो हुननि पंहिंजी वञी फ़क़ीराणी पंहिंजी सुकून जी ज़िंदगी थी गुज़ारी ज़िमीदार थी गुज़ारियुनि अॼु बि हुननि जा मोरे में वॾा बंगला लॻा पिया आहिनि ख़ुशहाल थी विया ऐं हाणे वठि बादशाह खे बादशाह जंजीरी हिननि खां वठी त उहा जंजीरी कई काॾे बादशाह सलामत
बादशाह सलामतन को जंजीरी वठी पंहिंजे हथ में करे हिन दिलि में ख़्यालु कयो त हाणे ॿाहिरि मुल्क जा बादशाह पाण में गॾिबा आहिनि साईं मुंहिंजा त पाण में ॾाढियूं वणंदा आहिनि तोखे इहा ख़बर आहे बादशाह पाण में गॾिबा आहिनि पाण में ॾाढी वणंदा आहिनि बटैक वणंदा आहिनि अॼु असांजे मुल्क में जहाज़ ठहियो अॼु ट्रैक्टर ठहियो को स्कूटर जी ड्राइवर हणंदो आहे अॼु चेना मोबाइल निकिती अॼु फलाणी शइ निकिती हिक ॿिए सां इहे बादशाह पाण में गॾिबा इहे ॾाढी वणंदा आहिनि तूं असां मेहार पाण में गॾिबासीं मेन जूं ॻाल्हियूं कंदासीं भाउ तूं असां मेहार सॼो ॾींहुं रहंदा मटरनि में में वीचारियूं ॿुधी फ़क़ीर सो असां पाण मेहार माण्हू असांखे मेन जी कचहरी आहे ॿी त का ख़बर बि ज़माने जी कान्हे का ॿार अदा बादशाह जे ॾाढी बटाकूं पाण वणंदा आहिनि बादशाह वञी जंजीरी खणी वञी पंहिंजी ज़ाल खे ॾिनी ऐं ज़ाल खे चयईं त हाणे जॾहिं मां तोखां जंजीरी घुरां उन ॾींहुं मूंखे जंजीरी ॾिजांइ चयईं ठीकु आहे मां तोखे उन ॾींहुं जंजीरी ॾींदुसि हिन जंजीरी खणी वञी पेतीअ में रखी छॾी कुझु टाइम गुज़रियो ॿाहिरि मुल्क जो बादशाह सलामत बादशाह घुमण आयो बादशाह पाण में मिलिया ॾाढा मानियूं टुकर हिनखे कराईं बादशाह अचे हुन ॾाढ़ियूं हयसि अॼु असां हवाई जहाज़ ठाहियोसीं अॼु असां चेना मोटरसाइकिल ठाहीसीं अॼु वॾनि आवाज़नि में मोबाइल कढीसीं ॾाढो हुनखे मथे में सूरु विधईं हिनखे ॾाढा मानियूं टुकर कराए हिन दिलि में ख़्यालु कयो त हाणे मां उहा जंजीरी खणी अचां जेका चवांसि मूं वटि अहिड़ी शइ आहे जेका लोह ते रखंदुमि लोह मुंहिंजो सोन पैदा थी वेंदो हाणे दिलि में ख़्यालु करे हिनखे ॿुधायईं कोन बादशाह खे इहो घरु रवानो थी पियो सिधो ज़ाल वटि आयो ज़ाल खे चयईं ज़ाल ॾे हाल अहिवाल जेका तोखे मां जंजीरी ॾिनी हुयमि उहा जंजीरी काॾे कयई ॿुधी हिन चयोसि उहा जंजीरी दड़े पई आहे रखींदमि वञी पेतीअ में उहा खणी ॾे हाणे थी ॾियां छा खणी आहे तकड़ में हीअ भई हिन जी बि आदत हूंदी माईअ जी बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ण जी आदत हूंदी हुअसि तमामु घणी साईं मुंहिंजा बिस्मिल्लाह में वॾी बरकत आहे असां ख़ुदा बिस्मिल्लाह विसारे छॾी अॼु केरु बिस्मिल्लाह पढ़े ई कोन थो अहिड़ो दौरु अची वियो आहे तोबा ज़ारी तो इंसान बिस्मिल्लाह पढ़े बिस्मिल्लाह में वॾी बरकत आहे बाबा हिन बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी पेतीअ जो पुड़ मथे कयो छा ॾिसे त हसीन छोकिरो आहे एॾो सुहिणो आहे जो हुनजे मुंहुं मुबारक भरे थो पियो ॿार हुननि मां कढी ॾाढी निड़ ते चुमियूं ॾेई सिधो बादशाह सलामत खणी आई जहिड़े जेका तो जंजीरी ॾिनी जंजीरी उहा मां पेतीअ में रखी बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी जो हुनजो पुड़ मथे खयमि त ॾिसां छा त हसीन छोकिरो सुतो पियो आहे ॾाढो खणी ॾाढियूं निड़ ते चुमियूं ॾेई हाणे तोॾे खणी आयासीं हाणे तुंहिंजी जेका मर्ज़ी ॾाढो हे ख़ुशि थियो हिनखे औलाद बादशाह खे सलामत खे कान ॾेई हिनजो हसीन पुटु ॾिठो ॾाढी निड़ ते चुमियूं ॾेई सिधो ॿाहिरि निकिरी आयो ॾाढो हिन सां कचहरियूं कयईं धूम धमाके सां का बि ॿी ॻाल्हि कान्हे कयईंसि हीअ पंहिंजे मुल्क रवानो बादशाह हलियो घरु मोटी आयो कुझु ॾियारा गुज़रिया 7 ॾियारा गुज़रिया ॾाढो हुनजो धूम धमाके सां छठी कयईं हिनजो नालो रखियो वियो गुल मुनीर एॾो सुहिणो मां तोसां भाऊ छा ॻाल्हि कयां कूड़ नथो हणाए मुंहिंजो ॾिठल हो हल गुल मुनीर तोखे हुस्न मुंहिंजी मूंखां थोरो घटि हो मां पंहिंजी जॻह ते भलो सुहिणो आहियां हिन में मां ड्राड़ बि नथो हणां तोसां अड़े सुहिणो आहियां या न भलो जवान आहियां ईअं करे यार रवान वज़ीर घुराइजी आहे वज़ीर खे आर्डर अचे वियो भाऊ तूं असां सॼो ॾींहुं लोड़ियूं न त मिसाल त बि हुन असां कयूं हिकिड़ो ₹1,00,000 ख़र्चु हो सिबान ख़र्चु कनि उन महिल वज़ीर घुराइजी वियो वज़ीर खे आर्डर अची वियो हुननि रुॻो सिबान जो ख़र्चु कयो सिबान हलाई उहा हर शइ थी वई ॾाढो धूम धमाके सां छठी थी मुल्क उल्क में सॾु आयो असां बि ॾाढा क्रीमूं पाउडर हणी भत में निकितासीं भाउ आहे तूं त ॾाढो धमाके सां भत खाधोसीं गुल मुनीर सां 2-3 मिंट मूं बि कचहरी कई ड्राड़ो कयुमि फोटू पंहिंजो करायुमि गुल मुनीर सां मुंहिंजे हुसन जी बि तारीफ़ हुजे जाते ताते गुल मुनीर सां मां फोटू करायूं पाण ॻोठ हलियासीं गुल मुनीर अॼु नंढो सुभाणे वॾो अदा नेठि हलंदे हलंदे साईं मुंहिंजा गुल मुनीर अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि चवंदा आहिनि त छह न गुज़रनि ख़बर पवंदी आहे न ॾींहंनि जी न हफ़्तनि जी न महीननि जी न साल जी न को ॾींहंनि जी अदा चवंदा आहिनि गुज़रंदे देरि न थींदी आहे गुल मुनीर अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि गुल मुनीर ओॾो बि थियो हिनखे पीउ मां चयो तुंहिंजी असां शादी करायूं गुल मुनीर चवंदो त मां पंहिंजे आईने में मुंहुं ॾिसी चवंदो त जेतिरो मां सुहिणो आहियां छा मोह जेतिरी बि का छोकिरी सुहिणी हूंदी रोज़ु पंहिंजे आईने में मुंहुं ॾिसी पंहिंजी माउ पीउ खे चवंदो अमर जेतिरो मां सुहिणो आहियां छा भला मुंहिंजी कुंवार बि एतिरी सुहिणी तव्हां ॻोल्हे सघंदव बादशाह हिन जी इहे ॻाल्हियूं ॿुधी बादशाह हिनखे शादीअ नाले चवंदो पर किथे बि न बीहंदो चवंदो जेतिरो मां सुहिणो आहियां
एतिरी जे माई सुहिणी हूंदी त मां शादी कंदुसि, न त शादी न कंदुसि। आख़िर हलंदे हलंदे चवनि ठीकु आहे, हाणे अचे दुनिया अचे तोजड़ा मोजड़ा बादशाह लॻा साईं, चवनि साईं हुस्न पियो आहे अलाए छा, तूं असांखे पैसा ॾे त असां अॼु ई अॼु था तोखे कमु पटे ॾियूं, तूं मोजड़ा के अचे लॻसि। अदा अचे हिन खां पोइ बादशाह खे पटण फिरण लॻा, ॾाढियूं हुन जूं घोड़ा संजय ॾियनि, ॾाढा खुजनियूं दुनिया जूं भरे, ॾाढा होटलनि ते खाई पी महीनो ॿ टे रही ॿार अचे बादशाह मोर्चनि साईं अहिड़ी सुहिणी छोकिरी लधी कान। के अहिड़ा जवान संभरबा जेके बादशाह जी मिल्कियत खाईंदा, पर कोई अहिड़ो बि छोकिरी हिन जे लाइ हथु न पियो करे अचे, ख़ाली ख़ाली मोटियो पियो अचे। पोइ घणे टाइम जी ॻाल्हि कंदा, हिकिड़ो कोई जेको पुराणो जेको वज़ीर हुयो, उन वज़ीर जे पीउ हो, मतिलबु उनजो पीउ हो न, हा जेको हिनजो वज़ीर हुयो उनजो पीउ हुयो, वज़ीर जो पीउ हुयो। उन चयो साईं हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे जेको तव्हांजो पीउ हुयो, मुंहिंजो हुनजे पीउ वज़ीर हुयो, हा पीउ जो वज़ीर हुयो। हाणे मां त कुराड़ो थी वियो आहियां, पर अलाह ख़ैरु करे हाणे साईं मूंखे घोड़ो बि ॾे, खुजनी दुनिया जी बि भरे ॾे, मां ॻोल्हा ते निकिरां थो, गुल मुनीर जेतिरो सुहिणो आहे एतिरी सुहिणी छोकिरी बि मां हथु करे ईंदुसि। माण्हू साईं तोखे खाधियूं पीतियूं था वञनि पिया, अॼु बि 4-5 घोड़ा हितां भरे माण्हू दुनिया जी निकिरी विया आहिनि, साईं मूंखे बि ॾियो त मां वञा। हिन बादशाह चयो साईं तव्हां कुराड़ा हो, तंहिंखां तव्हांजो का अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, तव्हां हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो, तव्हां पीर सन तव्हां किथे ॻोल्हा करे सघंदो। चई साईं तव्हां मूंखे हिकिड़ो चकर त इजाज़त ॾियो मां वञा। चवनि भला चलो ठीकु आहे, तूं बि ज़िद त नथो मुड़े, भला वञु। ॾाढो हुनखे खुजनी दुनिया जूं भरे घोड़ा तयारु करे हिनखे ॾिननि, पाण कुराड़ो घोड़े ते लांग भराए वेही रहियो, हल हलां हिकिड़ी बादशाही मटे आयो, ॿी बादशाही मटे आयो, टीं चौथीं पंजी छहीं, आख़िर 7हीं बादशाहीअ में अचे पहुतो। पोइ हिकिड़ो ॻोठु हुयो, हिकिड़ो ईअं जबल जो इलाइक़ो हुयो, उन ओताक ॾिठईं, सिजु लहण वारो हुजे, हिकिड़ो ओताकड़ी ॾिठी उन कुराड़े, इन कुराड़े दिलि में ख़्यालु कयो त भला इन ओताक में वञी सुम्हां। सोचियो बि सम्झ में आयुसि, वञा थो भला घणो करे ओताक आहे। कुराड़ो हलंदो हलंदो सिधो हुन ओताक में जे सिजड़ो लही वियो, जे सिधो हुते आयो, सलाम अची वराईं, अस्सलाम वालेकुम। ॿियो हुते हिकिड़ो महिमान हुते ॿियो वेठो, उन सलाम वरायसि, वालेकुम अस्सलाम। ॾाढो भाकुर पाए हिक ॿिए सां मिलिया, घर धणी बि ओताक ते वेठो, ॾाढो हुन सां भाकुर पाए, ॾाढियूं कचरियूं कयईं, ॾाढा हिननि खे मानियूं टुकर कराईं, गऊं मेहन जो खीरु खणी आया आहिनि, मखण मानियूं कराए बसरियूं, ॾाढा हिननि खे हणाईं, तेल पुछा कयनि, हाल हवाल कचरियूं ॾाढियूं कुर्ब जूं कयईं, जीअं अॼुकल्ह असां वटि कुर्ब जूं कचरियूं हलनि थियूं पियूं, अहिड़े हिसाब सां कयईंसि। हुन हवालु ॾिनो हिक ॿिए खे, चया ॾे हवालु तूं काथां जो आहीं? हुन चयो साहिब मां अफगानिस्तान जो आहियां। ॾे हवालु भाउ तूं काथां जो आहियां? मां मिस्र जो आहियां। अच्छा, हाणे घर धणी हलियो वियो पंहिंजे घर, हाणे रहिया महिमान ॿ ओताक ते हिक ॿिए सां कचहरी कनि, दादा तूं ॾे हाल अहवालु, हिक ॿिए सां हाल अहवालु कयनि, दादा मां मिस्र जो आहियां, मां अफगानिस्तान जो आहियां, पर हाल अहवालु मुंहिंजो इहो ई आहे त मूंखे बादशाह मोकिलियो आहे, बादशाह जो पुटु एॾो सुहिणो आहे, एॾो सुहिणो आहे, चवे थो जेतिरो मां सुहिणो आहियां, छा भला एतिरो मूं जेतिरी बि का छोकिरी सुहिणी हूंदी जंहिंसां शादी कयां। हुन बि चयोसि यार मां बि इन ई मसइले लाइ निकितो आहियां, असांजे मुल्क में बि हिकिड़ी छोकिरी आहे, मिस्र में एॾी सुहिणी आहे, एॾी सुहिणी आहे, जंहिंजो को अंदाज़ो ई न आहे, तोखे मां तसली थो ॾियां, मां ख़बर अथई 6 महीना मूंखे लॻी विया आहिनि पंध में, मां हिते पुॻो आहियां, तूं ॾे हाल अहवालु तोखे घणो टाइम लॻो आहे? चई मूंखे बि 6 महीना लॻी विया आहिनि पंध में, 6 महीना वरी मूंखे वरी पहुचण में लॻंदा, 12 महीननि जो साईं मुंहिंजा सफ़र हुजे, अॻे जहाज़ वहाज़ कोन हूंदा, अहिड़ियूं सहूलियतूं कोन हूंदियूं, घोड़नि जूं ॾांद गाॾियूं सुवारियूं हूंदियूं हुयूं, ॿी अहिड़ी का सुवारी कान हूंदी। अदा हिन चयोसि हाणे तूं असां तारीख़ूं तिथियूं हिते ॿधूं था, तोखे 6 महीना हितां विंद में लॻंदा, ऐं 5 ॾींहं ॿिया था ॾियूंसि, वरी 6 महीने तूं हिकिड़े मोटी अचे मुंहिंजे मुल्क ते, तोखे मोटी 6 महीना ॿिया 12 महीना हितां तोखे लॻंदा, वरी मोॾे ईंदे 12 महीना तोखे लॻंदा मौज ताईं पुॼंदे। हाणे भली ॻाल्हि ॿुध, तूं बसि तारीख़ूं तिथियूं हिक ॿिए सां ॿधूं था, हाणे तूं पंहिंजे ॻोठु मोटी वञ, मां पंहिंजे ॻोठु मोटी वञा, मां वञी मुबारक पंहिंजे बादशाह खे ॾियां, तूं वञी पंहिंजे बादशाह खे ॾे। यार वाह जी ॻाल्हि कई अथई, बसि तारीख़ूं तिथियूं हिते ई ॿधंदा, ॾाढियूं पाण में तारीख़ूं तिथियूं ॿधनि, 14 तारीख़ आई उन महीने में, तारीख़ूं तिथियूं ॿधियूं, हो पंहिंजे मुल्क रवानो थी पियो, हो पंहिंजे मुल्क रवानो थी पियो। हुन वञी पंहिंजे बादशाह सां ड्रा हड़ई, साईं वॾी सुहिणी आहे छोकिरो, अहिड़ी को सुहिणो थींदो ई कोन, तुंहिंजी छोकिरीअ खां बि ईअं सम्झि बराबरीअ में, जो हुनजे खिले दोस्त हुनजे गुलाब जे वात मां गुल किरी था पवनि। या वञी हीर सां ॻाल्हि कयनि, छोकिरीअ नालो हीर हुयो, हीर ॾाढो ख़ुशि थी हिन ॻाल्हि ते, वञी अदा हे बि पंहिंजे मुल्क में पुॻो, ॾाढियूं वञी बादशाह सां ड्राड़ियूं, वञी साईं छोकिरी लही आया, हीर नाले अथसि, 12 महीना साईं पंधु लॻंदो हितां, 12 महीना मोट लॻंदी, 2 साल असांखे पंध ऐं शादी कराइण में लॻी था। चवनि त बाबा हाणे पुट खां पुछाए करे, पुट ॾे हाल अहवालु, 12 महीना था लॻनि, तुंहिंजी सलाह छा आहे? चई बाबा
12 महीना बि पंधु कंदुसि पर शादी हिन सां कंदुसि। हिन जो बि पर पुट इश्क थी पियो, हीर जो बि इश्क थी पियो, सिधो हिन वटि आयो। अलाए पर पुट हिक ॿिए ते आशिक़ थी पिया।